हुकूमत खत्म करे कब्जो करे तो चवंदा आहियो इस्लाम जे लाइ आहियो। साईं जेकॾहिं अरब इस्लाम करण जे लाइ हिते आया त पोइ उन्हनि जो ॾियो उझायो अचे महमूद गज़नवी, पोइ उहो वरी इस्लाम जो हीरो, साईं उहो बि इस्लाम जो हीरो। माना ॿाहिरियों जेको माण्हू हिते अचे थो उहो इस्लाम जे लाइ थो अचे। सिंधी माण्हू साईं हिकिड़े पासे चवंदा त साईं सिंध बाबुल इस्लाम आहे, माना सिंध खां इस्लाम दाख़िल थियो हिते बड़े समीर में, ॿिया पोइ मुस्लमान थिया, पंजाब वारा ॿिया पोइ थिया, पोइ भला जे सिंध बाबुल इस्लाम आहे त 1400 साल ताईं अॼु बि तव्हां वरी उन्हनि खे मुस्लमान बनाइण छो था अचो? मौलाना फज़लुर रहमान हाफ़िज़ सईद सिंधियुनि खे वरी मुस्लमान बनाइण छो था अचनि? तव्हां पाण था चओ त सिंध बाबुल इस्लाम आहे, हितां ख़ुदि तव्हांजे इस्लाम आयो आहे, वरी अॼु तव्हां नए सिर उन्हनि खे मुस्लमान करण था अचो? न, ॻाल्हि सिंध जे सर्द धरतीअ ते धरतीअ जे वसीलनि ते कब्ज़े करण जी आहे। ऐं तव्हांजे इन शहर में कुझु ॾींहं अॻु में जलसो थियो, जीअं दोस्तनि जो तमामु वॾो जलसो थियो, जंहिं ते सिंध जे माण्हुनि जे पघर सां कमायल पैसनि जा करोड़ों रुपया ख़र्च थिया। कुझु ॾींहं अॻु में थियो ताले शहर में जलसो, ऐं चयो इहो वियो त साईं असां जेके अक़िलियती भाइर आहिनि उन्हनि सां यकजहती करण लाइ ॾियारी था मल्हाइनि। पहिरीं ॻाल्हि त अक़िलियत अक्सरियत कोई न आहे। हिते जेके माण्हू हज़ारनि सालनि खां रहनि था उहे हिन धरती जा वारिस आहिनि। जेके काबुल खां, कंधार खां, दिल्लीअ खां माण्हू खाई उतां भॼी हिते आया उहे अक्सरियत में थी विया, ऐं जेके 5000 साल खां हिते रहंदा उहे अक़िलियत में थी विया। पहिरीं त हिन खे असां रद्द था कयूं। ॿी ॻाल्हि इहा त हाणे उन्हनि खे यादि आयो आहे, जिन इहो जलसो हिते कयो ऐं चयूं त ॾियारी न सारी होलीअ ते आया, जेके होलीअ ते आया, हाणे उन्हनि खे यादि आई आहे जॾहिं फौज ते हमलो थियो आहे पिशावर में, ऐं पोइ फौज चए थी त इहे मज़हब जे नाले में जेको दहशतगर्दी थिए थी या ग़लति आहे, तॾहिं हिननि खे यादि आयो आहे। इन खां अॻु में 2014 खां अॻु में कोन माण्हू मज़हब जे नाले में क़तल थिया पे, मारिया पे। इन्हनि माण्हुनि जूं जन खे उहे अक़िलियत था चवनि, असां उन्हनि खे धरती धणी था चऊं, उन्हनि जूं नियाणियूं अॻुवा कोन पिए थियूं, ऐं उन्हनि खे अॻुवा कराइण वारा केरु आहे? इन पार्टीअ जो, पीपुल्स पार्टीअ जो MNA आहे, जेको कारोबार कयो वेठो आहे अपर सिंध में। न्या मिठो उन जो कारोबार आहे, इहो धंधो आहे उन जे में। छोकिरियूं अॻुवा कराए उन्हनि खे मज़हब मटाए ऐं उन्हनि खे पोइ पैसनि ते विकिणजंदा, हिकिड़नि खां ॿियनि खां 3 माण्हुनि तोड़ी उहे विकिजनि थियूं पियूं। उहो इन पार्टीअ जो MNA चूंडिजी आहे, अॼु बि वेठो आहे इन पार्टीअ में। तव्हां वटि अची जिन इहे लॿाड़ू आहिनि उन खां पुछो त तव्हां पहिरीं उन ते एक्शन खयो आहे, उनखे पार्टीअ मां कढियो अथव? इएं विकिजनि थियूं। अॼु बि असांजूं नियाणियूं जीअं 1400 साल अॻु में हितां खणी वञी दमिश्क ऐं बगदाद जे बाज़ारुनि में विकियूं, ऐं उन हमराह जेको नौजवान उन पार्टी जो लीडर नओं आयो आहे, उन हिते चयो तक़रीर में त साईं हिंदुस्तान में गैर मुस्लमान सदर, इहो मुस्लमान सदर थी सघे थो त पोइ हिते गैर मुस्लमान छो नथो सदर थी सघे? हुन वीचारे कहिड़ी ख़बर, सियासत जी ख़बर ई कोन अथसि। लिखी था ॾियनि तक़रीरूं जेके उहे हिते पढ़े थो, जीअं शागिर्द निभागो सॼो साल न पढ़ंदो आहे, पोइ इम्तिहान में नकुल कयल लिखियल वञी पढ़ंदो आहे। मूं चयो, घोटीअ में बि चयो, अॼु बि चवां थो, हिते जेके माण्हू हुन में जलसे में हुजनि उन्हनि जे पार्टीअ वारा उन्हनि खे चवां थो
तो जेके तकरीरूं लिखी था ॾियनि उनखे सही त लिखी ॾियो, उनखे इहो त ॿुधायो त इहो कानून तुंहिंजे पार्टीअ जे लीडर तुंहिंजे नाने इहो कानून ठाहियो त हिते को बि गैर मुस्लिम सरबराह नथो थी सघे, ॿिए कंहिं न कयो, तुंहिंजी पार्टीअ जे लीडर कयो। तूं हिते माण्हुनि खे बेवकूफ़ अचे थो बणाई त हिते छो नथो थी सघे? हाणे हिते हिकिड़ो मज़ाक लॻाए छॾियो साईं, हिकिड़े ख़ानदान खे अहिड़ो खणी बणायो अथऊं, उहो सिंध खां, सिंध जे तारीख़ खां, सिंध जे माण्हुनि खां, धरतीअ खां वधीक मुक़दस थी विया। चयनि साईं मोहतरमा सिंध जी अज़ीम न्याणी, अदा असां मञूं था अज़ीम न्याणी, मञूं था, पोइ भला जे अज़ीम न्याणी ही सिंध जी न्याणी ही न, पोइ भला ईअं थींदो आहे छा त न्याणीअ जे करे माल जो सौदो करे छॾे, ईअं थींदो आहे छा? अज़ीम न्याणी सिंध जी तंहिंजे करे उनजे नाले ते सिंध खे विकिणी छॾियो। बाबा बेनज़ीर खे शहीद कयो वियो, तंहिंजे करे हाणे हुनजो नालो वठी मफ़ाहिम जे नाले में सॼी सिंध विकिणी छॾियो। आवाज़ सिंध में क़तल कयो छा? ज़ुल्फ़िकार अली भुट्टो किथे क़तल थियो? बेनज़ीर भुट्टो किथे क़तल थी?